करे मूं गुट पे कड़ी पासे में मूंखां थोड़ा परे हुआ खासो परे तकरीबन 20 एकड़ खां अंदाज़ो परे हुआ वणनि में गाह पे कयो ॿारनि मूं गुट पे कड़ी जंहिं गाह न कयो ॿारनि जी गाह खणी था वञूं इहे करे घटि वधि ॻाल्हाए कमदार चंपाणनि चालू केरु आहे कमदार जो नालो छा आहे? नूरल लुंडा 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 आहे जी जी नूरल। अच्छा, तव्हांजे ज़मीनदार जो नालो छा आहे? साहब के भी सुबुह चयोसीं साहब हिते ई आई हूं त कराची रहंदो आहे। ज़मीनदार जो नालो छा आहे तव्हांजे? ज़ैन साहब। अच्छा, पहिरियां तव्हां जेके छोकिरे खे तशदुद जो निशानो बणायो हुननि? अञा 4 ॾींहं कोन थिया आहिनि छोकिरो अस्पताल में अञा उहो अञा अस्पताल में आहे वरी हींअर माइनि खे धक कया आहिनि ॿारनि खे धक कया आहिनि कानून जो त ख़ौफ़ ई कोन्हे को हिननि खे अलाए छा आहे ख़बर कोन्हे। पोइ तव्हां जेको आहे थाणे वारनि जे रिपोर्ट लिखाई आहे, छा था चवनि थाणे वारा? हाणे त हिते कलाकु थियो आहे वेठा आहियूं अञा त कुझु कोन्हे। छा था चवे पुलिस, छा थी चवे? पुलिस वारा अञा को निकितो ई कोन आहे ॿाहिरि हाणे अलाए केरु लिखंदो छा थींदो ख़बर ई कोन्हे। तव्हां विया आहियो अंदरि, विया आहियो थाणे जे अंदरि? हिते ॿार बीठा आहियूं ॿार सभु बीठा आहियूं अञा हिते बीठा आहियूं तक़रीबन 15-20 मिनट थिया आहिनि। छा नालो आहे तव्हांजो? गुणेशो। गुणेशो? जी जी। अच्छा, गुणेशो भील आहियो तव्हां पाण? जी जी। ऐं तव्हांजी जेका घरवारी जेके तशदुद जो निशानो बणायो हुनजो नालो छा आहे? सुरमा। सुरमा। सुरमा ज़ाल गणेशो, ईअं न? जी सर। बेगुनाह खाम खा जो मतिलबु धकण में फ़ाइदो नथो माण्हू गाह करणु ठीकु आहे माण्हू हली